अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में भलीकार आऊं आहियां सुभान खोसो। सेवण जामशोरो रोड गुज़िरियल 8 सालनि खां रोलड़ जो शिकार आहे। 1917 में जेको आहे उन वक़्त जे जेको आहे वॾे वज़ीर मुराद अली शाह इन रोड जो इफ़्तिताह कयो। 8 साल जो अरसो गुज़री वियो आहे, हिन वक़्त ताईं ही रोड मुकमल न थी सघियो आहे। रोड मुकमल न हुजण सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। हिन वक़्त ताईं 500 खां वधीक जेके इंसानी जानूं आहिनि उहे अजल जो शिकार थियूं आहिनि। सिंध जे रोड रस्तनि जी हालति इंतिहाई ख़राबु आहे। इंडस नेशनल हाईवे अथॉरिटी पारां उन रोड जी तामीर तरफ़ को ध्यानु ॾियण बदिरां रुॻो टूल प्लाज़ा ठाहिण जी भरमार जारी आहे। मटियारी टूल प्लाज़ा ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज थियण बावजूदि अॼु बि उन टूल ते ज़बरदस्ती टूल वसूल कयो पियो वञे। अॼु जेको आहे बांधी वेझो हिकु ॿियो टूल प्लाज़ा लॻायो वियो। इन सॼे मामले ते ॻाल्हि ॿोल कबी असांजे जेको आहे पैनल में सेनेटर आहिनि निसार भट्ट साहिबु, जंहिंजो तालुक़ु मुस्लिम लीग नून सां आहे, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कबी। उन सां गॾोगॾु कोशिशि इहा बि हुई त जेको आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी तरफ़ां बि को शामिलु हुजे। डॉक्टर सिकंदर जेको आहे शोरो साहिबु आहिनि, उन्हनि सां ॻाल्हाइण जी कोशिशि बि हुई त उहे अगरि लाइन ते अचनि हा उनजो मौक़ो बि शामिलु थी सघे हा। उन सां गॾु अल्ताफ़ मेमण आहिनि असांजा जेको आहे मटियार जा रिपोर्टर, उहे असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। अमीर चांडियो साहिबु आहिनि नवाब शाह जा रिपोर्टर आहिनि, उहे बि असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। अज़ीम बारिजो आहिनि जेको आहे त जामशोरो जा रिपोर्टर, उहे बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। वीडियो लिंक ते जेको अज़ीम तव्हां ॾे अचिबो सभ खां पहिरियां हीअ ॿुधाइजो त कॾहिं जेको आहे हिन रोड जो इफ़्तिताह थियो, हिन वक़्त ताईं आख़िरी जेको रोड आहे हीअ मुकमल छो न पियो थिए? सुभान साईं, वॾी महिरबानी। अहम इशूअ खे तव्हां जेको KTN न्यूज़ तरफ़ां हाईलाइट कयो वियो आहे। 21 नवंबर 2017 ते जेको आहे वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत तरफ़ां गॾियल तौरु जेको आहे हिकु नेशनल हाईवे अथॉरिटी जेको डबल रोड ठाहिण जी मंज़ूरी ॾिनी हुई, जेको सेवण खां तक़रीबन जामशोरो ऐं जामशोरे खां सेवण ताईं 130 किलोमीटर रोड 14 अरब रुपयनि जी लागत सां हिन जी मंज़ूरी ॾिनी वई। 8 साल गुज़री विया आहिनि। हिन वक़्तु हुकूमत तरफ़ां जेको अदम दिलचस्पीअ जे करे रोड जेको उहो मुकमल न थी सघो। हिन रोड खे जेको आहे हिन वक़्तु पूरे मुल्क में जेको आहे खूनी रोड जे नाले सां ही रोड जेको आहे उहो मशहूरु तौरु माणे वरिती आहे, छो त हिन वक़्तु इहो रोड इंतिहाई ख़तरनाक आहे। रोज़ हादसा जेके आहिनि उहे मामूल बणियल आहिनि। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे कलंदर लाल शहबाज़ उर्स जी जेकी उहा पुॼाणी थी, उन हेवी ट्रैफ़िक लाइ हिन रोड खे बंदि कयो। उन बावजूदि बि जेको आहे रोड हादसा जेके आहिनि उहे रोज़ जो मामूल आहे। हिन में NH जेके आहिनि उहे पाण जेके आहिनि उहे मुलवस आहिनि, छो त हैवी ट्रैफ़िक जॾहिं पाबंदी उन रोड तां जेको न गुज़रणु, उन बावजूदि हैवी ट्रैफ़िक जे करे रोड जेके आहिनि उहे जेको उन ते रोज़ हादसा में वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत तरफ़ां मुसलसल जेके इन रोड ते जेको आहे बयानबाज़ी जेके उहा साम्हूं अचे पई, छो त गुज़िरियल ॾींहुं जॾहिं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां मूं सुवाल कयो कलंदर जी नगरीअ में त आख़िर 8 साल गुज़री विया आहिनि, ही रोड मुकमल छो नथो थिए? वॾे वज़ीर जो इहो जवाबु हो त इन में जेको आहे वफ़ाक़ सरकार जेको आहे उन जी अदम दिलचस्पीअ जे करे ही रोड जेको उहो मुकमल न थी सघियो आहे। उहे पैसा जेके आहिनि असां त उन्हनि खे पैसा जारी कया आहिनि, उन बावजूदि जेके आहिनि उहे पैसा जेके आहिनि न पिया ॾिना वञनि। असां मुसलसल जेको आहे उहो वफ़ाक़ खे लिखी चुका आहिनि त बाबा रोड जो जेको कमु मुकमल कयो वञे, मगर हिन वक़्त ताईं 8 साल गुज़री विया आहिनि। इन रोड ते जेको आहे 500 खां मथे इंसानी जानियूं ज़ाया थी वियूं आहिनि। कंहिं बि हुक्मरान नोटिस न वरितो आहे, जंहिंजे करे रोड हादसा जेके आहिनि उहो रोज़ जो मामूल बणियल आहिनि। 14 अरब रुपयनि जी लागत सां हिन रोड खे जेको आहे 3 सालनि में मुकमल करण जो जेको उहा चयो त 3 सालनि अंदरि जेको उहो मुकमल कयो। ठेकेदार असांखे ॾिसणु अचनि कोन पिया, टुकड़ा टुकड़ा रोड जेके आहिनि उहे ठाहिनि पिया। हिन वक़्तु जेको आहे टूल ते रुॻो टूल ठाहिण ते ज़ोर हिननि खे घणो आहे। सुभाणे रोड जेके आहिनि उहे मुकमल न थी सघनि। अगरि रोड ठाहे वियो त रोडनि खे हिन वक़्तु ई वॾा वॾा खॾा पइजी विया आहिनि, जंहिंजे करे हादसा बि रोज़ मामूल बणिजी विया आहिनि। वफ़ाक़ हुजे या सिंध सरकार हुजे, उहे मुसलसल जेको उहो रुॻो बयानबाज़ी करण में मसरूफ़ आहिनि, मगर रोड जेको हिन वक़्तु ताईं उहो मुकमल न थी सघियो। न ई असांजे चूंडियल नुमाइंदा आहिनि MPA हुजे या MNA, उन्हनि हिन रोड जे लाइ आवाज़ को बि उथारियो न आहे, जंहिंजे करे हादसा जेके आहिनि उहे रोज़ जो मामूल बणियल आहिनि। वॾी ठीकु आहे, तव्हां अज़ीम सां लाइन ते रहिजो। अल्ताफ़ मेमण साहिबु, जेको आहे त तव्हां ॾे अचिबो मटियारी टूल प्लाज़ा बि तामीर कयो वियो, सख़्तु एहतजाज कयो वियो इलाइक़े वासियुनि तरफ़ां। कहिड़ा ख़दशा आहिनि इलाइक़े वारनि खे इन टूल प्लाज़ा सां?
जी बिल्कुल सुभान ये मटियारी जो टोल प्लाज़ा है वो तकरीबन नवंबर में इन्हनि कम स्टार्ट कयो जिते पूरे ज़िलो थोड़े जेके सियासी समाजी धुरियूं आहिनि ज़िले मटियारी जूं उहे सरापा एहतजाज बणिजी वियूं मगर अवामी एहतजाज खे रद्द कंदे तकरीबन 1 महीनो पहिरीं जेको आहे टोल प्लाज़ा खे शुरू करे टैक्स जी वसूली उते शुरू कई वई आहे। हैरत जी ॻाल्हि आहे त हिन टोल प्लाज़ा जी तहमीर ते न सिर्फ़ इलाइक़े जूं सियासी समाजी धुरियूं मगर जेका पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे उन पारां बि जेको आहे सो भरपूर एहतजाज कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमतूं जेका वेठल आहिनि नवाज़ लीग उहा मैदान ते लथल हुई लॻी थो मुसलसल जेके हितां जे माण्हुनि वॾे अघ में जेको आहे सो कच्छ नेशनल हाईवे ते टूल प्लाज़ा जी तहमीर वारे हंध ते जेको आहे सो धारणा आया रोड ब्लॉक कया गांव फूकूं कयूं मगर अवाम जो एहतजाज जेको आहे उहो हिकु पासे रखी करे नेशनल हाईवे अथॉरिटी जेका आहे उहा बदस्तूर पंहिंजे रोड ते क़ाइमु रही पीस पार्टी अॻुवान हिते पहुता उन्हनि हिते प्रेस कॉन्फ्रेंस कयूं अवामी जा अॻुवान हिते पहुता उन्हनि एहतजाज कया टोल प्लाज़ा खे रद्द कयो। रद्द करण जो जेको सबबु हुयो त उन्हनि जो हिते जे माण्हुनि जो हिते जी जेके सियासी समाजी धुरियूं आहिनि उन्हनि जो वाज़िब मौक़ो हो त जॾहिं ज़िले में हिकु टोल प्लाज़ा न्यूज़ वटि जेको आहे सो क़ाइमु आहे जिते अवाम टैक्स वसूली कई वञे थी त ॿियो टूल प्लाज़ा जेको आहे गैर क़ानूनी जॾहिं त जेका नेशनल हाईवे अथॉरिटी आहे उनजी पॉलिसी आहे त 25 खां 60 किलोमीटर जॾहिं हिकु टूल प्लाज़ा आहे त टूल प्लाज़ा जो को जवाब फोन में वञे छा टूल प्लाज़ा खे राति जे पेट में 11-12 जनवरी ते जेको आहे सो ज़बरदस्ती जेको आहे सो तहमीर कयो वियो बीहारियो वियो जेके आहिनि जेके हुते मशीनरी जेके बि शयूं घुर्बल हुजनि हुया ते ज़बरदस्ती जेको नेशनल हाईवे जेका तबाह जो शिकार आहे हुते टूल प्लाज़ा खे जेको आहे सो शुरू कयो वियो शुरू अल्ताफ़ मेमन साहब तव्हां लाइन ते हुजो असां सां गॾु असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जा सेनेटर आहिनि निसार भट्ट साहब उन्होंने ज्वाइन किया। बहुत शुक्रिया निसार भट्ट साहब आपने KT न्यूज़ के लिए टाइम निकाला। निसार भट्ट साहब सेवन और जो है जामशोर जो रोड है वो गुज़िश्ता 8 साल से जो है ना मुकम्मल नहीं हो पा रहा तो ये 3 साल में मुकम्मल होना था अब तक नहीं। अब गुज़िश्ता रोज़ CM सिंध मुराद अली शाह का बयान सामने आया कि इस रोड पे 7 अरब रुपए हम वफाक को दे चुके हैं लेकिन वफाक की सुस्ती की बायस ये रोड नहीं बन पा रहा तो आप क्या कहेंगे सर? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मेरा नाम निसार भट्ट नहीं है नासिर भट्ट है सेनेटर नासिर भट्ट है जी। ठीक है जी मैंने आपकी बात सुनी है तो बात यह है कि हुकूमत अगर मुस्लिम लीग की है तो वहाँ पीपल्स पार्टी के सदर हैं जनाब आसिफ अली जरदारी साहब तो सूबे और वफाक मिल के ही काम करते हैं। ये जो आपने सड़क की बात की है मुझे इसका इतना पता नहीं है मैंने सुना जरूर है। तो जब भी कोई सूबा अपने वफाक के लिए कोई चीज मांगता है तो वो जरूर दिए जाता है। ये तो वैसे भी एक कोलिशन गवर्नमेंट है तो मेरा नहीं ख्याल कि वज़ीर आला साहब ने ऐसा क्यों कहा कि उसके बनने में कोई ताखीर हो रही है और उसमें कोई अगर ऐसी चीज कोई उसमें हर्डल्स हैं जिसमें कोई कानूनी कार्रवाई होती है वो जरूर होगी लेकिन फंड देने में तो कोई रुकावट मेरा ख्याल है सूबा जब कोई मांगता है तो वफाक जरूर उसको फंड देता है। अच्छा नासिर भट्ट साहब गुज़र बात यह है कि इसके अलावा ये भी इशू भी आ रहे हैं सिंध में कि टूल प्लाज़ा एक तो सिंध के जो रोड हैं उनकी जो हालत है वो इंतहाई ख़राब है। ये वफाक की जिम्मेदारी है कि उन रोडों की तामीर और के जो बेहतर किया जाए लेकिन मटियारी के लोगों ने सख्त एहतजाज किया वहाँ पे टूल प्लाज़ा लगाया गया। उससे अब नवाबशाह के डिस्ट्रिक्ट में बांदी का इलाका है वहाँ पर भी टूल प्लाज़ा लगाया जा रहा है कि लोग जो मकामी लोग हैं वो सख्त एहतजाज कर रहे हैं कि रोडों की हालत ठीक नहीं और टूल प्लाजा बनाए जा रहे हैं तो उस पर क्या कहेंगे सर? बिल्कुल आप ठीक कह रहे हैं। आपने कहा 15 साल से मेरा ख्याल है पहले वफाक में भी और सूबों में भी पीपल्स पार्टी की हुकूमत थी लेकिन हमेशा सूबे जो है ना जो भी चीज वफाक को लिखे जहाँ आप कोलिशन गवर्नमेंट में हो ना भी हो तो तब भी वो वफाक जो है वो जिम्मेदारी पूरी करता है। मेरा ख्याल है वज़ीर आला साहब अगर वो जो कह रहे हैं कि वफाक को वो लिखा है उन्होंने और वो उनको फंड फ्राहम नहीं करे तो मेरा नहीं ख्याल कि इस तरह की कोई बात हो कोई इस तरह की चीज मेरी समझ से नहीं है कि वफाक और सूबा सिंध खासकर वो तो हुकूमत भी पीपल्स पार्टी की है 15 साल से और अब तो वफाक में भी सदर पाकिस्तान है पीपल्स पार्टी के जो चेयरमैन है तो अगर कोई और चीज है तो वैसे ये सूबों का अपना काम होता है। वो जो वफाक को जो भी फंड वो मांगता है तो वो जरूर दिया जाता है। अब तो 18वीं तरमीम के पास सूबे खुद बहुत उनके पास इख्तियार है कि वो अपने
फंड्स खुद रिकवर करके तो रोड से काम करते हैं। लेकिन पंजाब में आप देखें मोटरवे किस तरह बने। अब आप तो मियां साहब जब आए थे तो उन्होंने KIPK से लेके तो सिंध तक मोटरवे बनाने के लिए जो आपको पता है CP एक्ट था उसमें हो रहा है काम। तो मेरा ख्याल है जल्दी ये काम हो जाएगा। उस पर अगर अपना सुभाष चंद्र केजरीवाल अगर ज्यादा इस पे तवज्जो देंगे तो जल्दी से ये काम हो जाएगा। वफाक कोई रुकावट नहीं बनती। अच्छा नासिर साहब, ये बताइएगा कि मोटरवे सक्खर और हैदराबाद का काम भी नहीं हो रहा, वो बंद पड़ा हुआ है। तो सिंध हुकूमत के अक्सर वज़रा ये कहते हैं कि ये जो रोड है ये सिर्फ सिंध का नहीं, क्योंकि कराची बंदरगाह से पूरे पाकिस्तान को ये रोड जोड़ेगा, तो पूरे पाकिस्तान का फ़ायदा होगा। सर उस पर काम कब शुरू होगा? देखिए अभी आपने देखा होगा कि सदर पाकिस्तान चाइना गए हैं। CPEC रुक गया जब पिछली हुकूमत आई इमरान नियाजी की, उसने CPEC के काफी काम नहीं हुए थे। लेकिन जब से फिर हुकूमत आई है मुस्लिम लीग नून की या जब कोलिशन गवर्नमेंट बनी है तो अब चाइना से हमारे ताल्लुकात ठीक हो चुके हैं और CPEC पे पूरे तवज्जो से काम हो रहा है। उसने KPK से लेकर सिंध तक वहाँ मोटरवे भी जो काम रुक गए थे वो अब तेजी से जारी है। और मेरा ख्याल है कि आपको कुछ टाइम के बाद ये नजर आएगा कि सिंध में भी रोड जो वफाक की जिम्मेदारी वो अपनी जिम्मेदारी पूरी करके सूबे के साथ, लेकिन सूबे के वज़ीर आला भी इस पे ज्यादा तवज्जो देंगे तो बहुत जल्दी ये काम होगा। बहुत बहुत शुक्रिया नासिर भट्ट साहब, आपने अपना कीमती वक्त दिया। अच्छा अमीर तव्हां ॾे अचिबो त इहो ॿुधाइजो जेको बांदी वटि जेको रोड हुयो उन जी हालत छा आहे उन रोड जी, ऐं उन सां गॾु जेको हाणे उते टूल प्लाज़ा लॻायो वियो आहे, छा था सम्झो त जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि जो इन हवाले सां छा चवणु आहे? जी महिरबानी। सुभान नवाब शाह में ऑलरेडी अॻु में ई तव्हांखे ख़बर आहे त बांदी में जेको रोड आहे हिन वक़्तु उहो अॻे ई जेका हालत आहे इंतिहाई ख़राबु आहे। ऐं हिन ते हाई कोर्ट अॻु में बि हिकिड़ो पाबंदी हुई त हेवी जेका ट्रैफ़िक आहे उहा न हलंदी, पर तंहिंजे बावजूदि इंतिज़ामिया खां वठी मौजूदा सिंध हुकूमतुनि ते कंहिं क़िस्म जी का बि तवजो न ॾिनो। उन करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आहिनि उहे हादसा मामूल बणिया आहिनि, जंहिंजे करे इलाइक़े वासियुनि खे ख़ासि तौर ते जेके मोटरसाइकिलनि ते निकिरनि था, जेके चिंची रिक्शा ते निकिरनि था, उहे हादसे जो शिकार थियनि था। हिन वक़्तु बांदी जे भरिसां जेको आहे खानन शाह स्टॉप आहे, उन जे भरिसां जेका ज़रदारी साहिब जी शुगर मिल आहे, बांदी शुगर मिल जे साम्हूं हिकिड़ो नओं टूल प्लाज़ा जोड़ियो पियो वञे। 2 ॾींहं अॻु में हुनजो कमु शुरू थियो। तंहिंखां पोइ जॾहिं कमु जीअं ई शुरू थियो त बांदी शुगर मिल जो जेको GM आहे समूह साहिब, उहो अची बीहो न चयो त हीउ जेको टूल प्लाज़ा आहे न ठहंदो, पर ख़बर न आहे त छो उहो कमु बंदि करायो वियो, पर ॿीहर उहो कमु जेको आहे उहो शुरू थी वियो। हिन वक़्तु ताईं जेके आहिनि बांदी जा आस पास जा जेके इलाइक़ी वासी आहिनि उहे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि, सरापा एहतजाज आहिनि, पर टूल प्लाज़ा जो जेको कमु आहे उहो जारी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़िले शहीद बेनज़ीराबाद में कुझु वक़्तु काज़ी अहमद में हिकिड़ो टूल प्लाज़ा जेको आहे ठाहियो वियो। इलाइक़े वासी, शहर वासी, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं, सियासी समाजी तंज़ीमूं रोडनि ते निकिरियूं, नेशनल हाईवे ब्लॉक कयो, पर उन वक़्तु टूल प्लाज़ा जो कमु बंदि कयो वियो। पर वरी कुझु ॾींहंनि खां पोइ बाद उहो टूल प्लाज़ा जेको आहे शुरू कयो ऐं हिन वक़्तु बि उन टूल प्लाज़ा ते जेको आहे उहो हले पियो थो ऐं उन्हनि माण्हुनि खां पैसा वरिता था पिया कनि। टूल प्लाज़ा में जेके पैसा आहिनि लखे रुपया डेली आमदनी अचे थी, उन चेक एंड बैलेंस को बि कोन्हे को, ऐं हुकूमत खे मुफ़्त जा पैसा मिलनि था। ऐं हीअ एहतजाज जेके आहिनि कुझु वक़्तु अंदरि पोइ जी बांदी जो थियो हले त इहो बि ख़ामोश थी वेंदो। काज़ी अहमद टूल प्लाज़ा जेको थियो उहो एहतजाज थिया, माण्हुनि खे धमकियूं मिलियूं, उन करे ख़ामोश थी विया। तव्हांखे ॿुधायां त मटियारी में जेको पूरे ज़िले जा माण्हू निकिता, पर टूल प्लाज़ा हले थो पियो, इहो हलंदा पिया, छाकाणि हुकूमत खे उनखे जो फ़ाइदो आहे। ऐं मोरो ऐं जेको काज़ी अहमद आहे टूल प्लाज़ा 35 किलोमीटर ते आहे। काज़ी अहमद खां सैदाबाद जो टूल प्लाज़ा तक़रीबन 35 खां 40 किलोमीटर ते टूल प्लाज़ा आहे। उन वरी जेकॾहिं तव्हां सैदाबाद खां मटियारी ईंदो त 40-45 खां या 50-55 ताईं किलोमीटर थींदो जेको टूल प्लाज़ा जेको उन्हनि खे हे जेको रूल्स खे फॉलो नथो कयो वञे लॻाइण महिल। बिल्कुलु मेहरान हाईवे ते जेको टूल प्लाज़ा लॻायो पियो थो वञे, इन इहो एसफाल्ट रोड थियो। ऐं ख़ुदि रोड्स खाते जेके ऑफिसर मूंखे इहो ॿुधायो त एसफाल्ट रोड जेको नओं ठहंदो आहे त 10 सालनि ताईं कंहिं क़िस्म जी का बि रिपेयरिंग न थींदी आहे। पर इहो मेहरान हाईवे गुज़िरियल 2 दफ़ा रोड इहो जेको आहे उहो रिपेयरिंग थी चुको आहे। त
त क़ानूनी तौर ते एसफाल्ट रोड जेको बि रिपेयरिंग नथो थी सघे 10 सालनि पर उनखे 5 साल बि मस गुज़रिया आहिनि त 2 दफ़ा हुनजी रिपेयरिंग थी चुकी आहे ऐं उन ई रोड सां जेकर तव्हां वेंदो त तव्हांखे एॾा खॾा ऐं झाका नज़र ईंदा जो तव्हां गाॾी बिल्कुलु 20 खां 30 जी स्पीड ते हलंदी किथे किथे त काफ़ी इहो थी आहिनि त हिन वक़्त ताईं जेके माना टोल प्लाज़ा जे पैसा वरिता वञनि था कि लखे रुपया माण्हुनि खां वरिता आहिनि त पर माण्हुनि खे का बि को रिलीफ कोन्हे को सकरन जो नेशनल हाईवे आहे त तव्हां जेकॾहिं त सकरन खां जॾहिं हैदराबाद खां ईंदो सैदाबाद खां क्रॉस करे ईंदो सकरन जे तरफ़ यकीन कयो उन ते एॾा खॾा आहिनि जो काफ़ी दफ़ा उन ते कैजुअलिटी थी चुकियूं आहिनि माण्हू वीचारा फोत थी चुका आहिनि उते स्पीड जे करे नेशनल हाईवे आहे त हिकु आम जेको नओं माण्हू अचे थो उनखे ख़बर न आहे त अॻे केतिरो को खॾो आहे या नेशनल हाईवे आहे त उहो हिन वक़्त ताईं उन ॻाल्हि केतिरो वक़्तु थी चुको आहे माण्हू एहतिजाज करे बीठा आहिनि रोड ब्लॉक थिया आहिनि पर हिन वक़्त ताईं उन ते का बि उनजी तमीराती कमु शुरू न थियो आहे सिर्फ़ु टोल प्लाज़ा ठाहिया पिया वञनि अवाम खां जेके लखे बिल्कुलु रुपया रोडनि जी हालत सिंध जे तमामु अक्सर रोडनि जी हालत इंतिहाई ख़राबु आहे ऐं जेको आहे त वफ़ाक़ी सरकार ऐं सिंध हुकूमत हिक ॿिए ते इल्ज़ाम बाज़ियुनि वारो सिलसिलो बि जारी आहे। अल्ताफ़ मेमन साहिबु तव्हां ॾे अचिबो हिकु भेरो ॿीहर मटियारी टोल प्लाज़ा जो ज़िक्र तव्हां जी कयो त इहो ॿुधाइजो त इन सॼे जेको नेशनल हाईवे जेको तव्हांजे इलाइक़े में रोड अचे थो रोड जी छा हालत आहे? जी बिल्कुलु सुभाणे अंधेर नगरी आहे त मटियारी ज़िले मां जेको रोड गुज़रे थो तक़रीबन 72 किलोमीटर नेशनल हाईवे आहे जेको तबाह हाली जो शिकार आहे लिंक रोड बि सुठा हूंदा आहिनि लिंक रोड खां बदतर जी सूरत हाल आहे सवे इंसानी जानियूं हर साल जेके आहे ज़ाया थी चुकियूं आहिनि हाणे जॾहिं टोल प्लाज़ा थियो आहे त टोल प्लाज़ा ठाहिण जो को बि न टेंडर थियो आहे न को तरीक़ेकार आहे न को कानूनी घुर्जूं पूरी थियनि राति जे पेट में मसनूई डिस्पोजल कैबिनूं वठी रखी अचे लकड़ा तव्हां पंहिंजो दुकान खोले छॾियो आवाम ज़बरदस्ती टैक्स वसूली शुरू कई आवाम जॾहिं धरणो हयो एहतिजाज कया उन खां पोइ डिप्टी कमिश्नर मटियारी उते पहुतो टोल प्लाज़ा जो अमलो उतां फरार थी वियो उन खां पोइ 2 ॾींहंनि ताईं टोल प्लाज़ा खे बंदि रखियो वियो ऐं डीसी ऑफिस में जॾहिं ॻाल्हियूं थियूं था आख़िरकार हू NH जा जेके अमलदार उते पहुता उहे पंहिंजे होद ते क़ाइमु नतीजे में सिर्फ़ु इहो थियो त मटियारी ज़िले जा जेके माण्हू आहिनि उहे टैक्स खां आजा हूंदा ऐं उन खां अलावा जेका टैक्स जेका टोल प्लाज़ा मां आमदनी थींदी उनजो हेतिरो परसेंट जेके रवायती ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि उहो ज़िले जे रुॻ ते ख़र्च कयो वेंदो हेतिरो अमलो जेको आहे मटियारी ज़िले जे माण्हुनि खे कयो वेंदो मगर हालत इहा आहे हिन वक़्तु टोल प्लाज़ा जे हंध ते त हर वक़्तु जेको आहे कतारूं गाॾियूं लॻल रहनि थियूं रोड तबाह हालत जो शिकार आहे टोल टैक्स वसूलीअ जो जेको अंदाज़ आहे त ॾींहं में 10 दफ़ा जेको आहे झेड़नि जा वाक़िया थियनि था ब्लॉक थियनि था माण्हुनि सां बदतमीज़ी कई वञे थी टेलर ड्राइवर खे ट्रक वारनि खे मोचड़ा हली वञनि था हीउ हिकिड़ो टोल टैक्स जे आड़ में हिकिड़ो जेको आहे गुंडा टैक्स वरितो पियो वञे तव्हांखे ॿुधायां त हिन टोल प्लाज़ा जे ख़िलाफ़ ज़िले मटियारी जो चूंडियल MLA आहे मखदूम जमील ज़मा उन नेशनल हाईवे अथॉरिटी खे ख़त लिखी ख़दशा ज़ाहिर कया जेके MP आहिनि मटियारी जो मखदूम ज़मा मखदूम ज़मान उन ते ख़दशा ज़ाहिर कया विदे डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जेको आहे डिप्टी कमिश्नर उन जेको आहे सो ख़दशा ज़ाहिर कया त असांखे इतलाई न कयो वियो आहे इन टोल प्लाज़ा जे हवाले सां त मुख़्तलिफ़ जेके टोटल जेके हितां जा स्टेक होल्डर आहिनि सियासी समाजी धुरियूं आहिनि सिविल सोसाइटी आहे उन्हनि हेॾो सारो लाॻीतो 2 महीननि ताईं एहतिजाज हेॾो नेशनल हाईवे ते धरणा लॻा मक़सदु इन खे पंहिंजे होद ते क़ाइमु अॼु बि जेका सूरत हाल आहे नेशनल हाईवे जी जेकॾहिं चयो वञे थो NH अमलदार ॿुधायो जेको आहे 100 बिलियन जे लॻभॻि रक़म आहे जंहिंसां मटियारी ज़िले जेको नेशनल हाईवे जो तामीर जो कमु हले हर साल हिते करोड़ रुपए जी करप्शन थिए थी सवे इंसानी जानियूं ज़ाया थियनि थियूं रोड तबाह हली शिकायत मामूली बरसाति पवे थी त नेशनल हाईवे थी वञे थो त हीउ जेको टोल प्लाज़ा पंजाब में असुल हाल आहे पंजाब में किथे कहिड़ो ज़िलो बि आहे जेके एतिरा ख़ुदि नेशनल हाईवे अथॉरिटी वारनि जो कयो त किथे बि न सिंध में हीउ ॿाहिरि आहे जिते हर हिकु ज़िले में टोल प्लाज़ा आहिनि ॿियनि ज़िलनि में बि इहा शुरू थी वई आहे त मक़सदु इहा शुरूआति सिर्फ़ु सिंध खां थी आहे त हिते हर ज़िले में टोल प्लाज़ा सही बिल्कुलु अल्ताफ़ तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त रुॻो टोल प्लाज़ा लॻाया पिया वञनि ऐं रोडनि जी हालत इंतिहाई ख़राबु आहे। अज़ीम हिकु भेरो तव्हां ॾे अचिबो टोल प्लाज़ा जेका रोड जो तामीर आहे सेवण जामशोर रोड 8 सालनि खां जी पाण चयो आहे ज़िक्र कयो आहे तव्हां हाणे ॿुधायो आहे रोड जो शिकार आहे इहो ॿुधाइजो त घणनि हंधनि ते जेको आहे त हिकु रोड जी तामीर मुकमल आहे ऐं ॿियो जी तव्हां मूंखे ॿुधायो पिया त तक़रीबन केतिरे हंधनि ते टोल प्लाज़ा लॻा पिया आहिनि ऐं जेको आहे त जेका वसूली आहे उहा टोल जी वसूली उहा जारी आहे। हा सुभाणे साईं बिल्कुलु जामशोरो जेको तइलीमी दर्सगान वारो शहर आहे उनमें हिन वक़्तु रोडनि जी हालत इंतिहाई ख़राबु आहे सेवण खां वठी जामशोरो जामशोर खां सेवण ऐं
एतिरे क़दुरु जो M9 मोटरवे जेको तव्हां कराची टूल प्लाज़ा खां वठी जामशोरो टूल प्लाज़ा ताईं ॾिसंदा त खॾा खॾा रोड पइजी वियो आहे। जामशोरो ज़िले में 10 खां मथे टूल प्लाज़ा क़ाइमु थियल आहिनि। जामशोरो तक़रीबन M9 मोटरवे ते क़ाइमु थियल आहे, ॿियो वरी इंडस हाईवे ते वरी 5 किलोमीटर अॻिते पेटाड़ो टूल प्लाज़ा, आमरी टूल प्लाज़ा, उन खां अलावा सेवन टूल प्लाज़ा, थाणो बुला खान, उन खां अलावा बोलाड़ी, सरी, नूरियाबाद, इन में तक़रीबन 10 खां मथे जेके आहिनि उहे टूल प्लाज़ा क़ाइमु थियल आहिनि। डेलीअ जे बुनियाद ते करोड़ रुपया कमाई थिए थी, छो त क़ौमी शाहरा आहे, मुल्क जे कुंड कुछ मां हितां ट्रैफ़िक गुज़र थिए थियो। सेवन जी रोड जी सूरत हाल तव्हां जेको नओं रोड हुकूमत दावा करे थी त असां डबल रोड ठाहियो आहे, डबल रोड त ठाहियो वियो आहे, उनखे डामर लॻायो, वरी उनखे कट हणी छॾियो। जॾहिं हेवी ट्रैफ़िक जा ट्रांसपोर्ट जेके मुसाफ़िर गाॾियूं जीअं वञनि थियूं त उन्हनि खॾनि में जेको उन किरी पवनि थियूं। तव्हां ॾिठो त कुझु ॾींहंनि खां इहा जी बिल्कुलु जेको आहे त तव्हां ॾे अज़ीम तव्हांजो शायदि आवाज़ सां न पियो पहुचे। अमीर चांडो साहब हिकु भेरो ॿीहर जी 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 अज़ीम कंटिन्यू रखो तव्हां। त उहो रोड जेको आहे हिन वक़्त ताईं जेको उहो मुकमल न थी सघियो आहे, उन में जेके आहिनि रोज़ हादसा थियल आहिनि। 10 खां मथे टूल प्लाज़ा जेके आहिनि उहे क़ाइमु थियल आहिनि, मगर अफ़सोस सां चवणो थो पए त सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी सरकार, उन्हनि को बि नोटिस न वरितो आहे त आख़िर एॾो जामशोरे माण्हुनि सां, जामशोरे जी अवाम सां ज़ुल्म थियो आहे। जामशोरे ज़िले अंदरि 10 जेके गैर कानूनी टूल त क़ाइमु कया विया आहिनि, उन खां अलावा 62 माण्हुनि जेके आहिनि उहे गैर कानूनी कांटा क़ाइमु कया विया आहिनि। जेकी हेवी ट्रैफ़िक जेकी ट्रांसपोर्ट आहे उन खां फी गाॾीअ खां 2000 खां 5000 रुपया जेके आहिनि उहे ज़बरदस्ती वसूल कंदा। जीअं पेटाड़ो टूल प्लाज़ा थी वियो, उन खां अलावा खाणोट, उन खां अलावा आमरी वटि जेके गैर कानूनी 62 माण्हू जेके आहिनि हुकूमती दुर सां मिली भगत करे उन्हनि खां बि रिकवरी कई वञे थी। उन सां गॾु उतां जी पुलिस जेकी उहा मुलवस आहे उन्हनि खे बि हिसो पती ॾिनो वञे थो, उतां जे चूंडियल नुमाइंदनि खे ॾिनो वञे थो। एॾो त जामशोरे माण्हुनि सां ज़ुल्म आहे। हिन वक़्त ताईं जेको रोड जी त हालत इंतिहाई ख़राब आहे, रोज़ हादसा मामूल आहिनि, मोटरसाइकिल, चिंगचिंगी रक्षा, उन खां अलावा कारुनि जा रोज़ हादसा थियनि था, मगर रोड जेके आहिनि उहे मुकमल थी सघनि। ऐं शायदि इहा सुभाणे जेकी टूलनि जी जेको 15 ॾींहंनि जी कमाई इन्हनि रोडनि ते लॻाई वञे, शायदि आउं चवां थो त रोड जेके पंजाब जा रोड आहिनि अहिड़ा ई रोड जामशोरे ज़िले जा थी सघनि था। अज़ीम इहो ॿुधाइजो इन रोड जी हिकु त तामीर जो कमु रोड जो शिकार आहे, टूल प्लाज़नि जी बिल्कुलु भरमार आहे, उन सां गॾु विच में जेको आहे इहो फ़ैसिलो कयो वियो त हादसा वधीक थियनि था, त जेका रेस्क्यू जूं टीमूं हिते बीहारियूं वयूं, छा उन्हनि जो उहे फ़ाल तव्हांखे नज़र अचनि पियूं हुते? न सुभाणे साईं, अफ़सोस सां इहो चवणो पए थो त सेवण खां वठी जामशोरे ताईं तव्हांखे हिकिड़ी मांझंद इस्पताल मिलंदी। मांझंद इस्पताल में उते त का बि सहूलियत न आहे, उते एम्बुलेंसूं न आहिनि। रेस्क्यू जेके 111 122 जी टीमूं चयूं था उते असां डिप्लाए कई वेंदी, उहा बि हिन वक़्तु न थी सघी। उन खां अलावा जामशोरे खां कराचीअ ताईं नूरियाबाद में जेको 30 बेड इस्पताल त क़ाइमु कई, उते अमलो न आहे। हादसा थियनि था त लम्स इस्पताल में खणी था अचनि या सिविल इस्पताल था खणियो वञनि, माना उते ज़ख़्मीन खे खणण लाइ को बि हुकूमत तरफ़ां हिन को जेको तहरक न वरितो त को एमरजेंसी सेंटर क़ाइमु कयो वञे या इस्पताल जेके उते क़ाइमूं थियल आहिनि जामशोरो, नूरियाबाद ऐं मांझंद में, त उन्हनि खे समूरियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि, मगर उते जेके राति जो हादसा थियनि था त इस्पताल में डॉक्टर न आहे, डिस्पेंसर न आहे, उन्हनि खे का बि सहूलियत न पई ॾिने। मगर हिन वक़्तु जामशोरे जो अवाम जेको उहो गुज़िरियल केतिरे अरसे खां जेको हिन रोड न हुजण ऐं टूल प्लाज़नि जे अज़ाब जेको उहो भोॻे रहियो आहे, मगर हुकूमत खे घुर्जे आहे त उते सेंटर क़ाइमु करे छॾींदा। रेस्क्यू 111 122 जीअं मुख़्तलिफ़ शहरनि में हींअर कमु कनि पिया, मुख़्तलिफ़ जेके सेंटर हिन वक़्तु ताईं को बि सेंटर क़ाइमु थियो। हाणे हिकिड़ी अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट इस्पताल, ॿी लम्स इस्पताल, विच में मांझंद हिकिड़ी इस्पताल क़ाइमु थियल, 130 किलोमीटर रोड, उन ते को बि अहिड़ो माना सेंटर क़ाइमु न कयो त फौरी तौर उते ज़ख़्मी या फोतिन खे इस्पताल पहुचाए। मगर हिन वक़्तु उतां जा मक़ामी माण्हू पंहिंजी मदद पाण कंदा। जीअं मोटरवे पुलिस वटि बि अहिड़ी का शइ न आहे जो हादसा थियनि त फौरी तौर उन्हनि खे बस में या उनखे बाहि थी लॻे या को हादसो थिए या कटर मशीन हुजे जेके उन्हनि खे उतां उन्हनि खे डेड बॉडी हुजनि या ज़ख़्मी उन्हनि खे कढी जेके फौरी तौर इस्पताल, उहे बि इंतज़ारु करे रहिया आहिनि त केॾी महिल हेॾी एम्बुलेंसूं गाॾियूं अचनि थियूं, पोइ हेॾी एम्बुलेंसूं गाॾियूं जामशोरो ऐं हैदराबाद मां मोकिलींदा आहिनि, तॾहिं वञी ज़ख़्मियुनि खे खणी इस्पताल। अमीर चांडो साहब हिकु भेरो तव्हां रहिजो, अज़ीम सां गॾु रहिजो। अमीर साहब हिकु भेरो तव्हां ॾे अचिबो, मूंखे इहो ॿुधाइजो त
त सिंध हुकूमत तरफ़ां इहे इल्ज़ाम हूंदा आहिनि त जेके नेशनल हाईवे वफ़ाक़ जे अंडर अचे पियो, तंहिंजे करे उहे जेके रोड आहिनि उहे तबाह आहिनि। मजमूई तौर ते शहर इक़्तिदार ई चई सघूं था त मजमूई तौर शहीद बेनज़ीराबाद जे जेके रोडनि जी छा हालत आहे? ॾिसो मजमूई तौर ते शहीद बेनज़ीराबाद बनिस्बत ॿियनि डिस्ट्रिक्ट जेके आहिनि उन खां त बहितर आहिनि। त शहीद बेनज़ीराबाद जे मुख़्तलिफ़ जेके रोड ठाहिया विया आहिनि उहो बनिस्बत ॿियनि शहरनि जे बिल्कुलु काफ़ी उन में बहितर आहिनि। पर हिते जेके मेराण हाईवे वफ़ाक़ में कोन थो अचे। मेराण हाईवे सिंध गवर्नमेंट जे हिन में अचे थो। हिन वक़्तु जेको बि टूल प्लाज़ा ठहे पिए इंतिज़ाम आहे, पर हिन वक़्तु ताईं को जेको आहे सो कोन ॾिनो वियो आहे त इश्तिहार ॾियो वञो हुजे या एडवर्टाइज़मेंट का थी हुजे त कंहिं कंपनी अचनि, भला घटि में घटि एतिरो थी सघे त जेकॾहिं जेके रोड आहिनि उहे जेके कंप्लीट थी सघनि, जेके रहियल आहिनि। मेन एंट्रेंस जेके रोड नवाबशाह जी आहे, नवाबशाह खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां जेके रोड अचनि था उहे त ॾाढा ख़ूबसूरत ठहियल आहिनि, पर मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके रूरल जेके आहिनि ॻोठ जेके आहिनि इलाइक़नि उन्हनि में रोडनि जी काफ़ी जेको आहे खोट आहे। केतिरा साल थी विया आहिनि रोडनि जी कंहिं क़िस्म जी का मरमत कोन थी आहे। सही। बाक़ी मेन एंट्रेंस जेके आहिनि उन्हनि जी रोडनि जी जेका सो बहितर कंडीशन आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जेको टूल प्लाज़ा ठाहियो पियो वञे हींअर बांदी वटि, उते शुगर मिल आहे, उते कलाकनि जा कलाक पहिरियां इहो मेराण हाईवे जेको आहे उहो ब्लॉक थो रहे ऐं सिंगल रोड आहे। ऐं हिन वक़्तु बि कमनि जी सीज़न आहे, उते जेकॾहिं ठहे थो त हिते कलाकनि जा कलाक न, पर ॾींहं जेके आहिनि उहे इहो रोड ब्लॉक रहंदो, छाकाणि त हिकु तरफ़ टूल प्लाज़ा थो ठहे, ॿिए सही। पासे शुगर मिल जो जेके ट्रालियूं आहिनि उहे लाइन में कतार में थी बीहनि थियूं न, उहे हेॾे बांदी तरफ़ बि अचनि थियूं। हे बांदी तरफ़ खां उतर टूल प्लाज़ा ठहे पियो, वरी खानन शाह जेको आहे अॻिते जेको आहे दरिया खान मरी जेको रोड वञे उन सां लाॻी जो सही। उहे बीहनि थियूं। त इन सां आम माण्हू खे ॾाढी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवंदो, ॾाढी परेशानी खे मुंहुं ॾियणो पवंदो। की टूल प्लाज़ा ठहियो, माण्हू पैसा त भरींदा, पर जेके रोड जेको यकी ब्लॉक हूंदो त का अलाह न करे का जेकॾहिं इमरजेंसी थी थी सही। वञे कंहिं बि इलाइक़े में हिननि जेके बांदी जे सराउंडिंग में जेके ॻोठ आहिनि त दरिया खान मरी या सराउंडिंग में, त उनखे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ठीकु उन आहे। करे हुकूमत खे हिन जेको आहे टूल प्लाज़ा ठाहिनि पिए उनखे संजीदगी सां सोचणो पवंदो। ठीकु आहे, वॾी जी महिरबानी अमीर चांडियो साहिबु, तव्हां असांखे जेको आहे त टाइम ॾिनो। अज़ीम बारिजो साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। जेको आहे त अल्ताफ़ मेमन साहिबु, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो। जी नाज़रीन, तव्हां असांजे रिपोर्टर साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी, उन सां गॾोगॾु मुस्लिम लीग नून जे सेनेटर नासिर भट्ट साहिब जी गुफ़्तगू ॿुधी। उनजो इहो चवणु हो त सिंध हुकूमत बजाए वफ़ाक़ ते इल्ज़ाम हणण जे उहा पाण जेको आहे त वफ़ाक़ी हुकूमत में असां सां गॾु शामिल आहे। सिंध हुकूमत खे पाण इन रोडनि तरफ़ बि ध्यानु ॾियणु घुरिजे। उन्हनि इहो बि चयो आहे त जेको जल्द सखर हैदराबाद मोटरवे जो कमु आहे उहो बि जल्द शुरू कयो वेंदो। अॼु हिन प्रोग्राम सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए माण्हू मुलाक़ात थींदी। तेसिताईं अला वाही।